अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा बस मंझंदि जो टाइम आहे ऐं प्लस में मोकल जो ॾींहुं, मोकल मज़ो वठूं था पिया। आयासीं थोरो हिते मार्केट। ऐं पोइ दफ़े हिकिड़े माण्हुनि खे मां ॾिठो हुअमि साईं, हिते अमेरिका में बि आहिनि, ॿियनि आहिनि मुल्कनि जा इन ते इन्वायरमेंटल ऐं इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइनि था पिया त प्लास्टिक ते वॾी नुक़सानदेह आहे, ईअं न सटियो, रिसाइकल कयो पाणी जूं बोतलां वग़ैरह। त उहो तव्हांजो जेका प्लास्टिक आहे ईअं न सटियो, उहा नुक़सानदेह थी पखियुनि खे, मच्छियुनि खे, माण्हुनि खे। असां वटि त गटरनि में गटर बंदि था थी वञनि थेलनि जे चकर में। पोइ पाणी मां पोयनि 2 हफ़्तनि में को हफ़्ते में पीतो हुअमि। पोइ उन ॾींहुं ॾिसी वियुमि उन मशीन खे, त मां चयो गॾु कयां बोतलां। त हाणे उहे सॼियूं गॾु करे आयूं आहे मशीन में, विझूं था, ॾिसूं घणा पैसा ठहनि था। मोकल जो ॾींहुं हे नंढड़ी मार्केट आहे, हिते माण्हू अचनि था, शॉपिंग वॉपिंग करनि था। ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश, शाबाश, शेयर थींदो हले। ॾिसां आख़िर सीन छा आहे। हीअ मशीन आहे हे रिसाइकल, अड़े त हे त कमु ख़राबु थी वियो आहे। इन में आहे छा चकर, नो गिलास, हे शयूं विझो, मीरा रिवॉर्ड मिलंदा, रिसाइकल रिडीम। ॾिठो आहे त हे त मशीन ई बंदि पई अथनि हिननि जी। हाणे छा कयूं साईं? गार्ड खां पुछो आहे, गार्ड चए थो पियो त पासे में हिते रखी छॾे। ॾिसणो हुयो त छा थो तजुर्बो थिए, पर हिननि खे हिते छॾी वञूं था हलिया। जेको हाणे जंहिंजो नसीब। अचो त हाणे हलूं था मॉल में। ओके सर, थैंक यू। माल न ईअं नंढड़ो शॉपिंग आहे साईं। स्टार लिंक, हीअ बि साईं कंपनी आहे हिते, सर्विस प्रोवाइडर आहे, फास्ट ग्लोबल सामान मोकिलण जे लाइ फ्री। माण्हू हितां लॾे ईंदा आहिनि या घुराए था सघो था। असगर अली ठाउकी परफ्यूम आहे। हे साईं कपिड़ा शपड़ा, हेॾे सौदो सल्फ आहे पूरो अलमीरा मार्केट। हाणे इहो ई खणे वञी, ॿियो छा कयूं। UNBB सामान बि कुझु वठिणो आहे। सामान न वठणु का में दोस्तनि गुज़ारिश आहे, शेयर। सफ़ाइयूं हलनि थियूं, मैकडोनल्ड, KFC। बसि साईं KFC मूड थी वियो आहे। अहिड़ा मुर्ग मुसलम ॾिसी करे मां जो भला थोरो खाया पिया थी वञे। हीअ मील ऑडर कई आहे साईं, 4 पीस दजाज कलोनियल, 30 रियालनि जी। पाकिस्तान में इहा घणे जी थी वई? 10 रियाल थी आहे, 600 माना 2000 रुपए जी साईं। बसि साईं पंहिंजो ऑडर हाणे ठहे थो पियो। वाह, पूरो साईं मेन्यू हिननि जो। ऐं साईं कतर जी ॻाल्हि ॿुधायां हितां जी, त हिते जेके गार्ड आहिनि उहे तक़रीबन अफ्रीकन कंट्री जा अथव। गार्ड आहिनि जेके न, सिक्योरिटी आहे, सिक्योरिटी सॼी हिते अफ्रीकन वटि आहे। ऐं जेका हाई फाई सिक्योरिटी आहे उहा पाकिस्तान आर्मी वटि आहे। सपोज हाणे फुटबॉल वर्ल्ड कप आहे, त टीम्स जी फुटबॉल वर्ल्ड कप दुनिया जा जेके बि खिलाड़ी न, सॼनि जी जेका सिक्योरिटी आहे पाकिस्तान आर्मी वटि आहे। वॾा कमांडोज़ आयल आहिनि हिते, उन्हनि खे ॾेखारे नथो सघां न। आर्मी जो आहे, सिक्योरिटी आहे, जिते गवर्नमेंट ऐं इहे शयूं इन्वॉल्व हुजनि उते रिकॉर्डिंग न कजे। बाक़ी तव्हांखे मानी नंगरेश कयां, 3 था थियनि विया हिते, पोइ तव्हांखे ॾेखारियां, वरी थोरो चकरो ॾेवायां, सौदो सल्फ वठूं, सर्फ साबुण शैम्पू को पापो इहे वठूं। अॼु त हलूं था, पर अघ में हिकिड़ो शेयर थी वञे अदा। नंबर 2, यस, ओके, थैंक यू। हे साईं मिलियो अथव 2000 में नंगरेश। हिते ई साईं हे सौदो वठूं था, पर हिन खां अॻ में खाया पीआ हिन खे नोश फरमायूं। उन जे लाइ साईं हिननि हिते वेहण जी जाइ ठाही आहे, नंढड़ो माना फूड कोर्ट हिननि ठाहियो आहे। तव्हां अचो हिते वेहो, खाओ पीओ, मौज करो। साईं अचो त हाणे सौदो वठूं, हलो मार्केट में। हिते बि साईं उहो ई वॾनि सुपर स्टोरनि वांगुरु सौदा सल्फ ऑनलाइन। हे साईं असांजे वालमार्ट वांगुरु हिते कॉन्सेप्ट आहे। फर्नीचर भी मिले तो, बारबेक्यू
डिस्पोजेबल प्लेट मागे यार रहते भाईजान डू यू हैव अ मोबाइल कार होल्डर हाँ वो मालूम है जो मोबाइल रखते हैं गाड़ी में होल्डर होता है हाँ होल्डर है मोबाइल होल्डर है नहीं है मालूम तुम कहाँ से इंडिया बांग्लादेश नए आदमी है ना। हाँ नेपाल नया आदमी है कब आया है 3 महीने कतर अच्छा है या नेपाल अच्छा ये वाला है ये? नहीं ये तो वो है चार्जर है ये नहीं यहाँ पे तुम्हारा मोबाइल सेक्शन कहाँ है उधर है चलो किधर है बोलो। है मेरा है पाकिस्तान मुझे 20 दिन हुआ है मैं आया है इधर कतर कैसा लग रहा है आपको? मुझे तो अच्छा लग रहा है काम शुरू किया? हाँ शुरू किया ना हाँ ना मैं यहाँ पे काम करने आया ना मैं इंजीनियर है इधर कतर में। हाँ वोडाफोन के साथ Oh my God! तुम क्या करने आए तुम किसके साथ आया मैं तो मार्केट का हेल्पर है सामान डालने में। अच्छा ये तुम्हें कितना सैलरी देता है 1600 1600 अकोमोडेशन इनका है तुम्हारा है सब कुछ इसका है। वीजा भी इसका है सब कुछ और गाड़ी आने जाने का सब अल्हम्दुलिल्लाह। खाना खाना नहीं। खाना तुम्हारा अपना है चलो यार अल्लाह कामयाब करे थैंक यू नाम क्या है नाम मोहम्मद बुधवा साईं इहो मोहम्मद नालो ॿुधाए हिते साईं मां ॿुधायांव रब तो ॼाणे हाणे वधीक पर हिते घणा जेके माण्हू काफ़ी रहंदा न जेके नॉन मुस्लिम्स आहिनि उहे पोइ हिते मोहम्मद नालो यूज़ कंदा आहिनि वधीक रब तो ॼाणे छा आहे पर मां काफ़िनि खे ॾिठा आहिनि हिंदू पर पुछंदा आहिनि या पुछो आहे न की मोहम्मद नालो हे साईं मोबाइलनि जो अची वियो बसि साईं अची वियासीं अॾे हिते एक्सक्यूज़ मी डू यू हैव विद द मैग्नेट वन होल्डर नो हे उहो फाथण वारो मैग्नेट वारो न आहे भई ईअं सट ऐं चिंबड़ी गंजी मां उहो थो ॻोल्हियां बाक़ी उअं आहे साईं अमेरिका वारो हिसाबु किताबु आहे हर शइ हिते मिले थी जॻह गिलास आहिनि सामान कोप सोफ़ा आउटडोर इंडोर सभु टेंट बेंट हर शइ ताज़ा जूस फल फ्रूट वाह आयो आहियां हाणे कुझु वठां बसि साईं वठूं के अंगूर बंगूर को कारा अंगूर हाँ ॾिठो हवालनि में रेड़ी काए न आयासीं हथ में त हे हाणे चिथजी वेंदा हे ॾोका बि पिया अथव यार हलो भला हिते मिडल ईस्ट में इहो आहे मज़ा आहे रेड़ी खणी अचां रेड़ी मसाला ॾिसो ओरिजिनल रेड़ी किथे आहे बाबा रेड़ी ॿाहिरि वञणो पवंदो रेड़ी साईं रेड़ी नंढियूं आहिनि कोन हाणे इन में ई साईं शॉपिंग हलंदी ऐं मोबाइलियूं ॾेखारियूं मां हिते होल्डर आहे कोन मैग्नेट वारो इहो ॿाहिरि ई किथां मिलंदो उसाद सफ़ाइयूं करे थो पियो कतरी बा फीफा
फीफा कतरी फीफा इस्त्री ॾिसां घणे आहे। पोइ दफ़े हितां हुन मां बहिरेन मां वरिती आहे। मम्मी चवंदी इस्त्री त ठाउकी वठी आयो आहे। हाणे बि वठां 2-3 महीना यूज़ कयां, वरी वेंदासीं त खयूं वेंदासीं बैग में हयूं। टेपियूं शेपियूं पियूं आहिनि, मखर मच्छनारियूं करंट पिया आहिनि, एक्सटेंशनां पियूं आहिनि, पर इस्त्री किथे आहे बाबा? पोइ हमरा ॻोल्हिया, उन खां पुछां। हिकिड़ी जुती त वठां बाथरूम जे लाइ। बाथरूम जे लाइ जुती न आहे साईं। हे घणे आहे? 15 रियाल में आहे। हिकिड़ी वठी छॾियां बाथरूम लाइ यार। हाणे इस्त्री ॻोल्हियूं साईं, खेॾणा बेॾणा मिलंदा। काॾे मोहम्मद त हुन खां पुछो। ये टेबलियूं त पियूं आहिनि, इस्त्रियूं किथे आहिनि? ओके, इधर से लास्ट में। हा, ये चोपियूं वोपियूं पियूं आहिनि, केटलियूं। हिते हूंदव साईं, इस्त्री हिते हूंदव। केटलियूं शेटलियूं पियूं आहिनि, हेडफोन असां बि पिया आहिनि। इस्त्री किथे आहे भली? इस्त्री 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 बाबा इस्त्री। टोस्ट पिया आहिनि। हलो भाउ, हे भाउ डिजिटल इस्त्रियूं पियूं अथव। अड़े हो स्टीमर आहिनि साईं, माज़रत, इस्त्री न अथव। माना काइंड ऑफ आहिनि हे, पर हे हो आहिनि मिक्सर, इस्त्री न आहिनि, माज़रत। मां ई अॼु इस्त्री काथे आहे बाबा? पुछां भैया, एक्सक्यूज मी, वेयर इज द आयरन? नेक्स्ट साइड साईं, होॾो चए थो होॾे अच। बाक़ी फ्रिजनि जूं साईं 15 साईं रियालनि में इस्त्रियूं। हिते फ्रिजूं ठाहियूं पियूं अथव, ऐं सामान मिली वेंदो आहे, एयर कूलर सस्तो मिली वेंदो आहे हिते। माना एतिरो टैक्स न आहे न, इहो फ़ाइदो आहे। हेॾे मूंखे लॻे थो हे पियूं अथव साईं इस्त्रियूं। हाय हाय, सने सुके लाइ साईं हो छा चवंदा आहिनि, मिस्त्री वठे थो पियो, हो इस्त्री वारो वठे थो पियो 5 रियाल 8 रियाल। Which one is good one? Steam or dry? Normal. I need a normal. Sometimes. Both good. Huh? Both still is good. Both are good. Yeah, but for me, if you like this one with the steam iron also, this one, it's good one. You can use as a dry and you can use as steam also. What about this one? Because I don't want to spend. I am here just for 2-3 months. This one not too good. It's Japan quality side. This one sharp. Okay, give me this one. 40 रियाल? Yes, sir. Okay, thank you. Thank you, sir. ॾिठो साईं, शार्प कंपनी जी जापानी। हलो भाउ, इस्त्री वरिती आहे न त साईं शर्ट हिकु दफ़ो धोआयां पियो, 2-3 दफ़ा वरी उहा ई पायां पिया त कंहिंमहिल इस्त्री जी हल्की माना फूक खपंदी आहे। 40 रियाल हाणे छा, 20-25 रियाल त हो थो वठे पियो। धोबी मां धुलाई जा, इस्त्री जा कोट हे हो करायांसि थो, त पोइ इन जे करे मशीन वठां मां चयो। हे साईं हर को माना हर शइ इंक्लूडेड आहे। 160 रियाल हिन सेल्समैन जी हिते पघार आहे। हर शइ इंक्लूडेड अथसि त 160 रियाल पघार अथसि। 1600 यानी न 1600 रियाल, माज़रत 160 त दीनार थिया। मां वरी बहरेन जो माण्हू आहे न, तव्हांखे बहरेन वारा खाता यादि हूंदा।
अची वियासीं साईं अंगूरनि वटि। हलो बाबा हलो हलो। ऐं पाकिस्तानी जवान हिते पठाण बि जाम अथव। कहिड़ो खणूं बाबा, कहिड़ो खणूं, कहिड़ो खणूं। बसि फ़र्ज़ न आहे न, ईअं न त वरी सड़ी बि वञनि। डोका 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 डोका, बड़े बड़े डोके, बड़े बड़े धोके। हे घणे आ साईं? 13 रियाल, 5 रियाल। माल्टा महांगा। माल्टे 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 माल्टा जेका शइ महांगी आहे न उन खे कढो। इहे 13 रियाल न, 5 6 रियाल वारियूं वठणियूं आहिनि। छॾियो, ॿियो छा वठूं, ॿियो छा वठूं। ॿियो छा वठूं। पियर्स वठूं था साईं। हे ॾिसो न, हे 8 5। हे तुर्की जा आहिनि ऐं हे काथों जा आहिनि? पियर्स रोज़। हे था वठूं साईं। हे बि ओतिरे ई आहिनि। ॿियो सूफ़, दादा सूफ़। हो त पोइ महांगो ॾींदो आहे, 10 जा ॾींदो आहे। हे त 5 6 में हिते मिलनि था। बसि हाणे ॿीहर शॉपिंग हिते ई कंदासीं, हुन खां न कंदासीं। मां लोकल हेठां दुकानदार खां बि कंदो हुअमि। उहो मूंखे लॻे थो 4 5 रियाल एक्स्ट्रा थो वठे हर शइ ते। हिते भाउ फोटा बि मिलनि मथां चणा। तव्हां मथां सम्झो त छड़ो तव्हां चणा खाईंदा आहियो। हिते बि उहो ई चणा छा आहिनि? माज़रत साईं, ज़ैतून आहे। हे उहो अमीरनि वारो ज़ैतून आहे, उहो पाण वारो न आहे, थुल्हो हे सन्हो आहे, माना ताक़तवर साईं। मिक्स शिमला मिर्च, ॻाढ़ा पीला, टमाटा, भाॼियूं ताज़ियूं साईं, वाङण, हर शइ हितां हाणे निकिरूं। मिर्च बि 15 क़िस्मनि जा पिया आहिनि साईं। सॼो हिते हलाल गोश्त आहे। छिक छिका, वॾो नंढो, मुर्गियूं, ॿाकरा, हर शइ। हे बि साईं हिते अंब बि पिया अथव यार। हे अंग्रेज़ी 400 आहे, कारो 400, लेट 400, 15,000 नाला आहिनि। केला त वरिता अथई न असली। बसि साईं वरिता अथई 6 केला बि। हल भा केला बि अची विया। बाक़ी छा, बाक़ी साईं जापानी बापानी मिलनि नथियूं। हे पाण वारा ज़ैतून बि मिलनि मथां। चीकू बि अथव यार, इंडिया जा चीकू अथव पर कच्चा हुआ। हे मज़ो ई न कंदा। छॾे चीज़ बीज़, खीर, ॾहियूं, आइस्क्रीमियूं। हे माना फ्रोज़न माल आहे हिते सॼो। छॾियो फ्रोज़न खे, हलूं था। बादाम, पिस्ता, मेवा साईं, माल मटीरियल, बादाम, काजू, ताक़त वठो दिमाग़ जी। बसि साईं वरितो त 20 रियालनि जो मिलियो आहे काजुनि जो। काजू न मिठा हूंदा न फिका हूंदा आहिनि। इन खां हे अलावा साईं कैन, इहे त पाकिस्तान में हर शइ मिले थो। माना तव्हांखे ॾेखारणु ॿुधाइणु एक्सपीरियंस आहे। अलाह कंदो सुभाणे तव्हां बि ईंदव मिडल ईस्ट बाबा, तव्हांखे ख़बर त हुजे न, काफ़ी दोस्त ईंदा रहंदा आहिनि त यार मिडल ईस्ट में सौदो काथो मिलंदो आहे। या क़तर अचे कोई, अलमीरा तो मिलंदो आहे साईं, अलमीरा। जे लूलू हाइपर, लूलू सुपर मार्ट आहिनि हिते जाम। हिते माना आहिनि पूरे मिडल ईस्ट में ई, पर हिते जेको आहे अलमीरा जाम आहे। मां इहो ॾिठो आहे। हे जेको स्टोर आहे न इहो जाम आहे। ॿुधो पिया था रील्स वील्स। ऐं अॻे मां बहरेन में हूंदो हुअमि त हिकिड़ो ड्रिंक हूंदी हुई ठाहूकी, उहा हिते न आहे।
ॿुधो आहे जूस बूस हर शइ, पेप्सियूं फैंटा हर शइ, 7 अप कोक। पर तव्हांखे ॿुधायां पाकिस्तान खां हितां जी कोक जो बोतलनि जो ज़ाइक़ो ॿियो अथव। पेप्सी हुजे कहिड़ी बि हुजे, हितां वारी जो ज़ाइक़ो ॿियो अथव। तव्हां ईंदो पींदो तव्हां चवंदा हे छा आहे, पोइ वरी पी हिरी वेंदव। जीअं अमेरिका वेंदा आहियूं हुते वरी कोक जो ॿियो ज़ाइक़ो आहे, हिते ॿियो आहे, पाकिस्तान में ॿियो आहे। तव्हां मथां ईअं चओ त ईअं कीअं, ईअं ईंदव दिलबर, तव्हांखे न आहे ख़बर त ईअं ईंदव। हलो त पैसा करायो, बसि गंज थी वियो, गंज शॉपिंग थी वई। काउंटर के लो, ओ सॉरी, हलो साईं हिते ई पैसा करायूं। फ्रूट वरितो ते, जुती वरिती ते, इस्त्री वरिती से, ॿियो छा, ॿियो मिंटोस वठूं। हे साईं ऑफिस में ज़रूरी है जानना। बस साईं वरतूं थे इहे बि 2, अचो त हाणे पैसा करायूं। सॉरी साईं, हिन ते चए वञो स्टीकर हणाया। इहे बि सीन थींदा अथव भाउ, नवां ईंदा आहियो न, मूंखे विसरी वियो। हिन ते त स्टीकर ई न लॻल आहे, तौर करे उतां स्टीकर कढी ॾींदो, उहो हणंदासीं। अमेरिका थोरी ई आहे त बसि ॾींदो वञ, उहा ठक ठक पाण कंदी। मिडल ईस्ट आहे बाबा, मिडल ईस्ट आहे। अटा चांवर हेॾे तो हर शइ मिलंदा अथव, पर हिते इंडिया जो माल जाम अथव, इहो ॿुधायांव। सभु इंडिया जो, इंडिया गेट, फलाणा टीरा, ॾाढो जहान आहे हिते साईं। भाईजान ये कहाँ से किलो होगा, फ्रॉम वेयर टू गेट वेयर? अबो साईं, ये कहाँ से प्राइसिंग होगा? हाणे मूंखे यादि आयो, मिडल ईस्ट में त खातो हिन जो ॿियो आहे उबतो, ओहे या माई हाणे पैसा करे ॾींदी। सत हे 6, थैंक यू। ॿुधो आहे त हिते इहे पैसा हणाइणा हूंदा अथव, अमेरिका में इहो खातो न आहे। उन में ठक ठक जेके पैसा ॾींदा उहो ई वज़न कंदी आहे, उहे कंदी आहे हर शइ। दालियूं बालियूं चणा फोटा हर शइ, ॾिसो चणनि जी दाल, भुइमुंग, राह, मैदो, केचप, जेलियूं, हर शइ अथव बाबा हिते। पतियूं, चांहि, पिस्ता, चिप्सियूं, भुॻड़ा, गिदामिलियूं, खजूरूं, खारकूं, काॾे वई मैडम। बस साईं पैसा कराए आयासीं। थी वियो साईं, टोटल थियो 108 रियाल। माना 6000 रुपये।
थैंक यू। बस साईं 16,000 भरण खां पोइ 16,000 न साईं मात्र 6,000 भरण खां पोइ ॿाहिरि निकिरंदा आहियो। हे साईं हिन जा बि ठाहु हे पाकिस्तानी जी अथव बहरेन में असगर अली। हेॾां साईं छा आहे हे कतर पोस्ट ऑफिस हिन स्टारलिंग एसेसरीज़ साईं हिन त चयो असां वटि त कोन्हे ॿुधव। ओ हे अथव वाह वॾो दुकानु हे आहे न देसी असली त कमु हाणे हिते थींदो पोज़ीशन अहिड़ी आहे। ॾिसूं हा विला घर जा हिते सामान सभु पिया ഇല്ല ബ്രോ ഞാൻ എല്ലാ ഐഡി കാർഡിന്റെ വില്ല हिते सभु उहे अथव സൗത്ത് ഇന്ത്യൻ സീരിയസ്നെസ് എനിക്ക് അറിയില്ല ഐഡി കാർഡ് വെച്ചിട്ടുണ്ട് അവന്റെ ഇത് വെച്ചിട്ടുണ്ട് ഇനി അവൻ പറഞ്ഞു അവൻ വന്നിട്ട് हिननि खे ईअं नथो भरे सघां साईं। साईं दुकानदार झलियो त प्लीज़ मूवी न भर ॿुधे खिले पियो इंडियन हुया न असांजी शिकिल। ऐं मां दोस्तनि खे ॿुधायां हिते मिडल ईस्ट में वरी गल्फ में मूंखे माण्हू इंडियन सम्झंदा आहिनि छाजे करे मूंखे इहा चेन पातल हूंदी आहे। इहे चवंदा आहिनि त जेके पाकिस्तानी आहिनि या जेको मुसलमाननि जो कल्चर आहे उहो छा आहे इहे चेन वेन पाइण न आहे न ॾिठी आहे कंहिं इन करे मूंखे अरबी सभु इंडियन सम्झंदा आहिनि कि हे तोखे मुंडियूं हे मुंडी त हली वेंदी आहे पर हे जेका ईजी में नड़ो पातल बि न मां जो हाणे छा कयूं। ऐं दोस्तनि खे ॿुधायां त अॼु पहिरियों दफ़ो साईं गाॾी पंहिंजी 20 ॾींहंनि खां पोइ धोआई आहे। हिकिड़ो मिली वियो बंगाली चई 20 रियाल वठंदोमांइ गाॾी त यार शीशो करे ॾेई वियो आहे बस गाॾी त सफ़ा पप्पू थी वई साईं 20 रियालनि में। वाह वाह हक़ु अथसि यार ख़र्ची ॼांसि 2 रियाल बि। वाह साईं वाह बस साईं सामान रखूं गाॾी न त ॾाढी घिचली हुई मुंहिंजी। हलो कम त थिया बाबा। मोबाइल कवर रखिजे हेॾे हिनखे छॾींदासीं भाउ हिते ई। उहा अमेरिका आहे जिते हर शइ जो स्टाफ आहे हिते त खुलियल खातो आहे। हे तलाबत वारा बीठा अथव 40,000 माण्हू हिते हे डिलीवरी बॉय आहिनि मानी जा। इहो बि वॾो धंधो आहे। अचो उस्ताद गाॾी त वीआई बि साफ़ कई अथऊं उस्ताद। अंदर से नहीं किया कैन यू हाँ हाँ कितना 20 ये लो 20 खुले। चलो ये $1 ले लो तुम्हारा खर्ची है खुश रहो। ओके साईं रब जॾहिं तव्हांखे ॾिए न होटल जो बहिरो हुजे या कोई तव्हांजे लाइ अगरि कोई कमु थो करे न ऐं हो कमु अगरि सुठो करे दिलि सां करे न गाॾी हिन अहिड़ो शीशो करे ॾिए न त अॻोड़े धूड़ हुई सफ़ा मुंहुं अंदरि धोतल हुजे गाॾी मेरी हुजे मज़ो न ईंदो आहे। अॼु वरी गाॾी धोतल आहे मुंहुं धोतल न आहे त भाउ मुंहिंजा अलाह तव्हांजे रिस्क में बरकत ॾींदो। अगरि कोई माण्हू कमु भलो करे न त उनखे थोरी ख़र्ची एक्स्ट्रा त साईं मोबाइल होल्डर बि वरितो आहे। इहो बि हाणे टंगियूं कहिड़ी जाइ ते जाथऊं सुकून जो लाइव बि थिए पियो ऐं टिकट बि न मिले। मां तव्हांखे इहा ॻाल्हि हे मैग्नेट वारो वरितो आहे साईं। मां तव्हांखे ॻाल्हि कयां पियो भाउ मुंहिंजा ईअं तव्हां जेको दिलि तव्हां आयो गाॾी साफ़ शीशो कई अथई 1-2 रियाल हुन ख़र्ची ॾेई छॾेव न। अगरि पाकिस्तान में 500 ॾेई छॾेव न हुनजी दिलि मां जेका दुआ निकिरंदी न तव्हांजे लाइ रब ईअं तव्हांखे नवाज़ींदो वेंदो आहे। मुंहिंजो पंहिंजो आज़मूदो आहे छो त मां पाण
उबर हलाई आहे, मां पाण टैक्सी ड्राइवर थी रहियो आहियां। जॾहिं कोई मूंखे $5-10 मुफ़्त में ॾींदो न, मां चवंदो वाह जे माण्हू हुयो साईं, दिलि मां हुनजे लाइ राहत निकिरंदी आहे। रब ॾिसे थो पियो साईं, पोइ रब ॾे थो, नवाज़े थो। बसि दोस्तों, हाणे अॻिते वधूं था, ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे शेयर। हेतिरी देरि खां तव्हां गॾु हुयो, ॾिठो आहे तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजो प्यार, उहे तलाब तारा बीठा आहिनि। इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। सुभाणे खां वरी कमु शुरू आहे। पंहिंजो पिरी प्यारनि जो ख़्यालु रखिजो, वेंदे वेंदे शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़, वरी जल्द मिलूं था।